नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त बरे सगीर जे क़ौमी हीरो शहीद सूर्य बादशाह जी 78वीं वरसी जे मौक़े ते खिपरो जे शहीद सूर्य बादशाह चौक ते जसकम जे अॻवान आज़ाद कुंभर, शौकत बुर्दी, मेहरान सिंधी, अरबाब भील ऐं ॿियनि पारां सूर्य बादशाह जी 78वीं वरसी जी मुनासिबत सां गुल निछावर करे मेणबतियूं ॿारे भरपूर भेटा पेश कई वई है। इन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अंग्रेज़ साम्राज्य सां मुआहदो अटकाईंदड़ बरे सगीर क़ौमी हीरो शहीद सूर्य बादशाह जंहिं वतन या कफन, आज़ादी या मौत जो नारो हयो पर अंग्रेज़नि जे अॻियां पंहिंजे पाण खे न झुकायो। सूर्य बादशाह हिकु दिलेर, वेढ़ाकू ऐं वतन परस्त किरदार हो जंहिं अंग्रेज़ सरकार खिलाफ़ बग़ावत जो अलम बुलंद कंदे हुननि सां गोरीदा जंग कई। सूर्य बादशाह जूं कुर्बानियूं कॾहिं बि विसारे नथियूं सघजनि। सूर्य बादशाह हमेशा पंहिंजी हुरमुजाहिद फोर्स खे मुल्क जी सरहदनि जी हिफ़ाज़त लाइ सरगर्म रखियो आहे। अॻवान मुतालबो कंदे चयो त 20 मार्च ते आम मोकल जो ऐलान कयो वञे जंहिं सां ईंदड़ नस्ल खे ख़बर पवे त असांजा क़ौमी हीरो जंहिं मौत क़बूल कई पर अंग्रेज़नि जी ग़ुलामी क़बूल न कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।